सलातो वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदना व सनदना व नूरना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना महबूबना व मतलूबना मक़सूदना व मौजूदना व मावाना व मलाज़ना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द रदियल्लाहु अनिल मुअमिनीन इज़ युबायिऊनका तहता शजरा इन्नल्लाह व मलाइकतहु यसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व हबीबिना व तबीबिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिही अजमईन जेडो तुझो नाम लबा जबी ओडी मंगा रीत भेरी छुड़िए तू छपर तू छाव को जाड़ो कहाँ तो के मालूम सबकी जे की मंज जहान से तारी तगन तुझे लुत्फ साण लतीफ चई तो दर कमी कान अदले पुजान आओ फेरो कर को फजल जो साखड़ जे मुँह सरतियूं आओ ॾिसो सभोई सुख थी सुहे कान का वर पासो ॾेई मुँह खां अॻे ई अंगड़ो सभु घड़ा खणी ए बुलबुलाने गुंचई गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी बुलंदा वा सदरुद पाक सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह व सल्लम अलैका या हबीबल्लाह इश्क़ मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह व अला आलिका व सहाबिका या रहमतल लिल आलमीन। अल्लाह ताला जल्ल शानहू वहदहू ला शरीक रब्बु मालिको खालिको करीम रहीम सताल उयूब गफ़ार ज़ुनूब लम यलिद व लम यूलद व रब करीम जी ज़ाते पाक जी असा ऐं तव्हां सभिनी ते किरोड़ा एहसान फरमाए सैयदुल मुरसलीन खातमुन नबीयीन सैयदो अरब वल अजम हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सरवरी असफिया सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जो उम्मती बढ़ाए खुश नसीब आयो जो रब करीम असा ऐं तव्हां सभिनी खे दरगाह आलिया हुसैनाबाद शरीफ जी हाज़री नसीब कई आहे। शाल रब करीम दिलबर हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम जे सदके असाए तव्हांजी जिंदगी
आखिरी लम्हन ताईं दरगाह हुसैनाबाद में हाज़री नसीब थींदी रहे। हथ मथे खणी आमीन चओ। इन घराने जी हाज़री मामूली नाहे। सब कंहिंखे नसीब न थींदी आहे। नसीब बि भागन वारन खे थींदी आहे। ऐं करम मेहरबानी बि उन्हनि सां थींदी आहे जंहिंजी दिल हिन हुसैनाबाद सां दिल सां लॻल हूंदी आहे। हे असांजे तव्हांजूं दिलियूं, असांजे तव्हांजा नाता, असांजे तव्हांजा सिलसिला सभु मुर्शिद हादी कढे वियो आहे। हक़ीक़त इहा आहे त ही ॻांढा टुटण जा न आहिनि। आउं त ईअं चवंदुसि त दुनिया जी कंहिं का ताक़त आहे ई कान जेको ही कुंडो जेको हुसैनी असां तव्हांजे दिलि में मुर्शिद करीम हीअं ॻंढे विया आहिनि टुटंदो ई न। इंशाअल्लाह ताला हिते बि क़ब्र में बि हशर में बि संदसि जे ग़ुलामी में हूंदासीं। हथ मथे खणी आमीन चओ। इस्लामी नूरानी तारीख़ जे वर्कन खे अवां मुताइलो कंदा त ही ॾिहाड़ा हज़रत सैयदना खलीफतुल मुस्लिमीन अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना उस्मान गनी ज़िन्नूरैन रज़ियल्लाहु तआला अन्हु जे शहादत जा ॾिहाड़ा। आदम अलैहिस्सलाम खां वठी महबूब जे ज़ात ताईं इहो शरफ उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु खे मिलला जो छंदस जे घर में नबियुनि जे सरदार जूं बन्याणियूं हुयूं जंहिंजो लक़ब ज़िन्नूरैन हुयो। ऐं महबूब फरमायो त कुल्लु नबिय्यिन रफ़ीक़ुन फिल जन्नह उस्मान। जन्नत में हर नबी सां पंहिंजो रफ़ीक़ गॾु हूंदो, दोस्त गॾु हूंदो। ऐं मां महबूब जो रफ़ीक़ हज़रत उस्मान ज़िन्नूरैन हूंदा। चओ सुभान अल्लाह। आवाज़ न आयो ॾाढा चओ सुभान अल्लाह। एतिरो त महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि मोहब्बत कंदा हा। रवायत बड़ी आयत ते चंद लफ्ज़ अर्ज़ कंदे साईं मुंहिंजा हादी तशरीफ़ फरमा छन। आऊं भी हाज़िरी ॾियण आयो आहियां, काफ़ी ॾींहं थी विया हाज़िर न थियुसि। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हिक जनाज़े में आया। तिरमिज़ी शरीफ में रवायत आहे त हुज़ूर जनाज़े में आया। जनाज़े जे मथां बीही करे पाण करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जनाज़ो न पढ़ियो, मोटी सहाबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह असां ज़िंदगी में कॾहिं न ॾिठो आहे जो तव्हां जनाज़े में अचो ऐं जनाज़ो न पढ़ो। तॾहिं त ईअं फरमाईंदा हुयो त कंहिंजो जनाज़ो अचे त मूंखे जल्दी में ॿुधाइजो त हुन में शरीक थियां। अॼु जनाज़े ते आया हो, जनाज़े जे मथां बीठा हो ऐं जनाज़ो ॾिसी करे अवां मोटिया हो, जनाज़ो तव्हां नथा पढ़ो। सबब छा आहे? मदीने जे सरकार सल्लल्लाहु तआला वसल्लम फरमायो थे जेको मैयत आहे इहो मुंहिंजो उस्मान गनी सां बुग़्ज़ रखंदो आहे, मां मुहम्मद जनाज़ो न पढ़ंदो। हे जनाज़े वारो ॾिसो मुंहिंजे हबीब जो इल्मु मरी वियो, उन जिंदगी जो हवालो रसूल ॾियनि था। हे मुझे उस्मान गनी सां बुग़्ज़ रखंदो आहे, मां मुस्तफ़ा हिन जो जनाज़ो न पढ़ंदुसि, पर अल्लाह बि हिनखे पसंदि नथो करे, माना अल्लाह बि हिन सां नाराज़ आहे। मां मुस्तफ़ा उस्मान गनी जो दुश्मन जो जनाज़ो न पढ़ंदुसि।
अदा उस्मान गनी रसूलुल्लाह जे पुफीअ जी औलाद मां पुफीअ जी पुफाट जो पुट्रा उस्मान गनी रसूलुल्लाह जे रिश्ते में अवां त इहो ॿुधो हूंदो अवां जे इल्म में मुंहिंजो गुमान चङो आहे त न्याणो हो सिर्फ़ न्याणो न हो हुज़ूर जे पुफी जी औलाद हो ऐं पुफाट जो पुट हो पुफी बि उहा जेके हज़रत सोणे अब्दुल्लाह सां गॾिजाई उन्हीं पुफीअ जी औलाद हो मौलाए कायनात अली मुर्तज़ा चाचे जी औलाद आहे उस्मान गनी पुफी जी औलाद अल्लाह ताला फरमायो त लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबायिउनका तहता शजरा अलबत्ता तहक़ीक़ मां अल्लाह उन तुंहिंजे ग़ुलामनि सां राज़ी आहियां जे वण जे हेठां तुंहिंजी बैअत कई आहे मदीनतुल मुनव्वरा में सोणे नबी प्यारे नबी आका नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सहाबन सां कचहरी करे फरमायो त सहाबो मूं ख्वाब लथो आहे निंड में पियो ॾिसां त मके पाक विया आवाज़ नथो मके पाक विया आहियूं साहबा किराम उमरो अदा कयो आहे किने मथो कूड़ायो आहे किने मथो कतरायो आहे साहबन किरामन सां रसूलुल्लाह ख्वाब जो ज़िक्र कयो आहे सहाबा जे दिल में ख़ुशी पैदा थी वई आहे त सोना हबीब तुंहिंजो ख्वाब सचो आहे हाणे तारी कयो त मके पाक उमरे जे लाइ हलियूं हुज़ूर तयार थियो आहे 1400 असहाबी नबी सां गॾु मके पाक रवाना थिया आवाज़ नथो अचे अल्लाह अल्लाह सहाबा किराम हुज़ूर सल्लल्लाहु तआला सम्झे ग़ुलामी में अॼु उमरे ते पिया वञनि इनखे चइबा उम्र कुबरा वॾो उम्र अल्लाह अल्लाह मदीने जो ताजदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मक्के रवाना थिया आहिनि जॾहिं मक्के पाक जे क़रीब आया त मक्के जे काफ़िरनि खे ख़बर पई आहे त रसूलुल्लाह अचे थो पंहिंजे ग़ुलामनि सां गॾु उन्हनि वठी इहो ख़्यालु कयो त जंग कंदो झेड़ो कंदो या काबतुल्लाह सां खां वठंदो इहा ॻाल्हि मके में मशहूर थी वई आहे हुननि जंग जी तयारी कई आहे सुलह हुदैबा जे मैदान ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सहाबा खे फरमायो त सहाबो खीमा इते खोड़ियो सहाबा उते तरसिया आहिनि मुंहिंजे हबीब पंहिंजे सहाबा सां मशवरो कयो आहे त हाणे केरु मके पाक वञे काफ़िरनि खे वञी ॿुधाए त असां जंग जे लाइ नथा अचूं जिहाद जे लाइ नथा अचूं असां सर्ब काबतुल्लाह में अचे उमरो करे वापसि थींदासीं नबी जे प्यार करण वारो किन चयो सोणे उमर खे मोकिलियो अबू बकर खे मोकिलियो पर रायो इहो थियो त उस्माने गनी खे मोकिलियो छो त उस्माने गनी जा काफ़िरनि ते वॾा थोरा आहिनि वेंदो उन्हनि खे वञी चवंदो उस्माने गनी खे रसूलुल्लाह फरमायो उस्मान तोखे मां हुकुम थो कयां त मके में वञ काफ़िरनि खे वञी सम्झाए असां झेड़े लाइ न जिहाद लाइ न जंग जे लाइ न असां काबतुल्लाह जो तवाफ़ करे अमुन पैगाम खणी उमरो करे वापसि ईंदासीं पर उस्माने गनी उहे मुंहिंजा कमज़ोर ग़ुलाम जेके काफ़िरनि वटि क़ैद आहिनि उन्हनि खे बि चइजाए परेशान न थियो अन क़रीब इहो काबो मां मुहम्मद फतह कंदुसि अल्लाह अल्लाह जो उस्मान गनी रज़ियल्लाहु तआला अन्हु ये न चयो त या रसूल अल्लाह काफ़िर मता मूंखे शहीद कनि पर नबी जा ग़ुलाम न तेगो तीर पर तकिया न भाले पर न खंजर पर वसा है तो एक ही चीज काली कमली वाले पर सोना हुकुम थे उस्मान गनी रवानो थियो उस्मान गनी रवानो थियो आज मक्के पाक में पहुतो काफरन सां मुलाकात कई काफरन के हाल चई जंग जे लाइ न जिहाद जे लाइ न भेण जे लाइ न असां मुन जो पैगाम खणी महबूब ईंदो सहाबा सां काबा जी अल्लाह जी ज़ियारत कंदो उमरो अदा करे वापस हलियो वेंदो तवज्जो कजो अॼु उस्मान गनी के काफरन चयो उस्मान तू
त भली वञो थोरो तवज्जो कयो तरीक़त जा लफ़्ज़ भी पढ़ा आवाज न सोच न न आवाज ना आयो तरीक़त जा लफ़्ज़ पे पढ़ा मुडे ख्याल कर मुडे उस्माने गनी तू वञ काबा सामूं थी तवाफ कर सफ़ा मरवो कर उमरो अदा कर तुझे महबूब के मोकल ना है उस्माने गनी फरमायो काफरो जे मुझो महबूब काबे में नहीं दो तो मां उस्मान भी काबे में नहीं दसे आवाज न सोचे माने जे करे मुझो महबूब नहीं दो तो मां भी काबे में नहीं दस फकीर हो जिथे मुर्शिद हुंदो गुलाम भी उथे हुंदा गलायो न छा आवाज न सोचे उस्माने गनी असाके तरीक़त है तसफ तो सिखारे के रसूलुल्लाह नहीं दो न काबे में विंदुस न उमरो कंदुस न सफ़ा मरवे ते विंदुस यो सबक सो मिले त जाडे रुख मुर्शिद जो आउडे रुख मुरीद जो हुजण खपे नछा गल्हायो जाडे रुख मुर्शिद जो हुजे मुरीद जो ॿियो न हुजे मुर्शिद ये गिनी है जी जिन्नी मथे चिट्र बेटाई से फरमावा तो मुर्शिद ये गिनी जे ये जिन्नी मथे चिट्र या सब मित्र सेवा करे हिक जी भली अल्लाह वारन सा प्यार कर मोहब्बत कर नातो गंढ हां पर फरमायो त मुर्शिद ये गिनी जे ये जिन्नी मथे चिट्र या सब मित्र सेवा कर हिक जी दिल जो दिल पर हिकड़ो घणा तान कजन दिल भी दिजे हिकड़े के तोड़े सवे सधू कन उए चिन विला चे जन जेके दर दर लाइन दोस्ती उस्माने गनी तो फरमाए त जे साईं महबूब काबे में नहीं दो न चयो जे साईं महबूब काबे में नहीं दा ओ साईं आम भी काबे में नहीं दुसे ओ उस्माने गनी जो अकीदो इमाम मोहम्मद रज़ा साईं बयान कयो हाजियो आओ शहनशाह का रोजा देखो अरे काबा तो देख चुके हो काबे का काबा देखो उस्माने गनी के मोटण में देर थी उस्माने गनी के मोटण में देर थी के विच वारन माण्हू अचे उते सहाबन के कन में चो तो उस्माने गनी के काफरन शहीद कयो उस्माने गनी जे शहादत जो पैगाम दिन सुलह हुदैबा जे मैदान ते पतो नबी जे प्यार करण वारो असा भी सगोरा थी पया तो ताईं मदीने मोटी न हलणो आ जेस ताईं के उस्माने गनी जो पलाद न करणो आ या गाल रसूलुल्लाह के वनी कन ते पई हुजूर फरमाओ सहाबो अचो मुजी बैयत कयो किन साहब अर्ज कयो या रसूल अल्लाह हाद उस्माने गनी जा जो काबे जी ज़ियारत भी कई हुंदई तवाफ भी कयो हुंदई सफा मरवो भी कयो हुंदई उमरो भी अदा कयो हुंदई हेरे ख्याल कर उस्माने गनी हर शय कई हुंदी मुझे मुस्तफा फरमाओ सहाबा मुखो सवा उस्मान उमरो न कंदो काबे में न विंदो न गल्हायो मुरीद भी आ सहाबी भी आ गल्हायो छो न था दामाद भी आ याने हुते सोचवे त मां तवाफ न कंदुम हिते महबूब सा फरमाए ने त जे मां न विंदुस त मुझो उस्मान भी न विंदो छो त पीर कामिल खे बि नबी खे भी पंहिंजे गुलामन जी ख़बर हुंदी आ पर सोने नबी जे सदके मुरीदन खे मुर्शिद खे बि मुरीदन जी ख़बर हुंदी आ त मुरीद ही केड़ा सच्चा मुरीद है कूड़ा मुरीद है हिन जी केड़ी दिल असा सा आहे केड़ी ना है पर असा जो हादी त चइयो जेड़ा हिन से मुंजा है
ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह आओ कलमो तो बड़ी गाल क्या जने दरगाह श्री हुसैनाबाद में पढ़ंदा हासे ऐं किबला साईं जे तस्वीर पाक में हुजूर में हुंदा हासे रात जो तहज्जुद जे टाइम में पाण फरमाईंदा वज़ू करण खां पोइ तव्हां ॿाहिर हलो पाण जेॾी महिल तहज्जुद निमाज़ पढ़ंदा हा फ़क़ीरो ऐं समय ऐनी शाहिदा मुंहिंजा मुर्शिद करीम जॾहिं हथ मथे खणंदा हा अधु कलाक हथ मथे खणंदा हा दुआ त वॾी लंबी चौड़ी हूंदी ही पर इहे लफ़्ज़ बि फरमाईंदा हा त मुंहिंजा रब कहिड़ा बि सी मुंहिंजे कढ लॻा लफ्ज़न जी वॾी माना है लफ्ज़न जी वॾी माना है जे कॾहिं गहराई में वञो त मुंहिंजा हादी फरमाईंदा त मुंहिंजा रब अरे मुंहिंजो महबूब थो चवे पर पुट कंहिंजे भाउ लाइ दुआ घुरे वो नेक आहे या बद आहे या गुनहगार आहे दुआ घुरे उनजी रब क़बूल कंदो अरे जंहिंजे लाइ हादी मुर्शिद कामिल दुआ घुरे ऐं लफ़्ज़ छा चवंदा हा त कहिड़ा बि केड़ा भी मुझे कढ लगा है केड़ा भी मुझे कढ लगा है इन्हनि जी भारत सब फ़क़ीरो ज़हन में रखो ही जेकी असां तो सा मेहरबानी आ असां तव्हां खे इज्जतूं भी मिलन असां तव्हां खे माण्हू वॾे शान ऐं शौकत ज़ाहिर लज़ू था बख़्शन खुदा असां तव्हां खे कल्म जो सुकून अता कयो आ खुदा असां तव्हां खे हमेशा ख़ुश रखियो आ रब जो कसम इहा न तुंहिंजी मेहनत आहे न मुंहिंजी मेहनत आहे न तुंहिंजा सजदा न मुंहिंजा सजदा इहा दुआ है त कंबर वारे सोहणे हादी जी दुआ है इहा क़बूल थी वई आहे नथा ॻाल्हायो इहा क़बूल थी वई आहे निशानी जड़ी ताक़त पुछा जुमो वेझो ईंदो आहे त तड़प थींदी अथव न ॻाल्हायो छो नथा जुमो वेझो थींदो आहे त तड़प थींदी अथव न त वञो वञी ज़ियारत कयो के त चवंदा हूंदा साईं त रोज़े पाक में मां रब जो कसम थो खणी चवां त रोज़े पाक में जेको बि अक़ीदे सां दुआ घुरंदो आहे कमु थी वेंदो इन साल रमज़ान मुबारक में रमज़ान गुज़रियो न रमज़ान मुबारक जी 13वीं रात जो 12 बजे आउं रोज़े पाक जे अंदर आयुसि रात जो अक्सर करे रात जो हाज़िरी लॻंदी आहे मुंहिंजी रात जो 12 बजे आयुसि चाबी रोज़े जी वठी अंदरों खिड़की ॾेई मुर्शिदन करीमन जे मज़ार जे क़दमनि शरीफ़नि मां वेठुसि जेकॾहिं सुभाणे को मुल्लो फतवाले त माॾे मोकिलिजांइ आउं वेठुसि मज़ार जे क़दमनि शरीफ़नि में अर्ज़ु कयो किबला उमरे ते वञण जी तैयारी थो कयां उमरे ते मोकिलियो ऐं पाण महिरबानी फरमायो ऐं करम थिए मुंहिंजे मथां महिरबानी थिए मां हिकिड़ो कम अकिल माण्हू मुंहिंजे मुर्शिद मौलविन में शुमार कयो आहे ऐं कम अकिल माण्हू मां खां लफ़्ज़ निकिरी आहे रब जो कसम मिंबर ते थो चवां किबला ईअं पियो चवां किबला आउं त नथो ॾिसां तव्हां ॾिसो था मखदूम मोहम्मद हाशिम ठथवी साईं रखियो आहे त क़बर ते पखी वेहंदो आहे त क़बर वारे खे आम क़बर वारे खे ख़बर पवंदी आहे त इहो पखी नर आहे या मादी आहे तूं त कामिल आहे तूं त कामिलनि जो सरदार आहे ख़ुदा तोखे होश बणायो आहे तूं मूंखे ॾिसी थो मां त अंधो आहियां नथो ॾिसां महिरबानी फरमा रब जो कसम थो खणा ऐं ईअं बि चयमि त की बिलावत माण्हू मूंखे मयार ॾियनि त साईं मुर्शिद करीम ज़ाहिरी में हूंदा हर साल उमिरि ते वेंदे हेल न आहे मथां छॾे को मुर्शिद छॾे ॾिनो ए छॾण वारो त आहे ई न ए छॾण वारो त कोन्हे रब जो कसम थो खणा मिंबर रसूल आउं रोज़े तां दुआ घुरी सिधो पंहिंजी मस्जिद शरीफ़ में वियुसि सिहरी जो टाइम थियो सिहरी कयमि सिहरी जे टाइम हिकिड़े दोस्त मूंखे फोन करे मूंखे चई मूंखे ख़त्मे जे तारीख़
खपे ख़त्मे जी तारीख़ खपे मां चो ॾिनी मांसि मां फिलानी तारीख़ तारीख़ ॾेई मूंखे तो चवे त मौलवी साहिब ॿुधां थो त उमिरि तो वञी मां चो संभरिया पिया हूं यार दी छिक थी त हलिया वेंदासीं न च पाण तुंहिंजी हाज़िरी ॾींदासीं न त मौलवी खोड़ हिन मोकिले छॾींदो मां हाणे हुन सां ॻाल्हि करे मां पूरी कई मूंखे चई उमिरि जा पैसा घणा गॾु कया थी मां चयो 50 रुपया गीदे में आहे इहो तालिबनि खे ॾींदुसि गीदे में कुझु कोन्हे गॾु ज़िंदगी में कोन कयो आहे मूंखे चई त क़िबला हाणे हीअं करे त पासियूं वास्तव कर त आउं तोखे उमिरि ते मूं दोस्त जेके रात जो मूंसां गॾु आहिनि उन्हनि खे चुम दुआ क़बूल थी वई पीर जी नज़र बची वई पीर जो करम बची वियो ख़ुदा सुञाणे आओ पासियूं उनखे मोकिलियूं फजर निमाज़ खां बाद मोकिलियमि शाम जो फोन थो करे त सही 17 रमज़ान ते फ्लाइट चेची अकीदे जो मसलो ईमान मजबूत रखो इंशाअल्लाह मुझे हादी रहनुमा जे रोज़े पाक ते ईंदे दुआ घुरंदे रद्द न थींदई ॻाल्हाए थोरो ॻाल्हाए जंहिंसां महिरबानी थी आहे उहो सुभान अल्लाह चवे उहो सुभान अल्लाह चवे जंहिंसां करम आहे उहो सुभान अल्लाह चवे अरे विसाल खां पोइ किन खे ख्वाबनि में था ज़ियारतूं कराइनि कंहिंखे था अचे चवनि त ही कमु कर कंहिंखे था ही न सुझनि कंहिंखे था ही न सुझनि माना रोज़े पाण बे तबलीग था वेठा अल्लाह अल्लाह महबूबन फरमायो मुर्शिद कामिल हूंदो आहे मुरीद कामिल हूंदा मदीने जे साईं नबीन जो सरदार फरमाए साहब मुखो सवा ओस्माने गनी उमरो न कंदो माना मुखो सवा वेंदो ई न अल्लाह अल्लाह हुजूर फरमा अचो मुझी बैयत कयो सहाबा किराम बैयत कई हिय बैयत सी सहाबा किराम अची बैयत कई इकरार जी बैयत ही त जी मां फरमाइंदस ई कंदो जे जंगा त जंगा जे सुलह त सुलह जी मां फरमाइंदस ई कंदो असहाबन सगोरन त हुई भी ईमान आणे छजो हो ए चवंदा हा त महबूब जी ज़बान मां जेको लफ्ज़ निकरे असा आमना सदकना कंदा से नबी जी प्यार करण वारो मुस्तफा जी मोहब्बत हाने जने सहाबा किराम बैयत कई हेडे मूरे ॾिसो सहाबा किराम बैयत कई न हाणे बैयत सहाबा जी पूरी थी त रसूलुल्लाह हेॾे ॾिसो रसूलुल्लाह छा कयो हे खॿो हथ रसूल मथे खयो हुजूर मथे खणी फरमाए त सहाबो जी आका हे हथ ओस्माने गनी जो हुजूर हिय चयो हे हथ खॿो खणी फरमा हे हथ ओस्माने गनी जो हिय हथ मथे करे रसूलुल्लाह हिय सॼी हथ जे मथां हथ मिलाए फरमायो सहाबो जी तव्हां बैयत कया ई ओस्माने गनी भी बैयत करे थो ॾाढा नथा ॻाल्हायो हथ मथे खणी सुभान अल्लाह आवाज़ न आयो इन्नल्लज़ीन युबायिउनका इन्नमा युबायिउनल्लाह महबूबा जै तुझी बैयत कया या तुझी बैयत नाए अल्लाह जी बैयत आहे आवाज़ न आयो इन्नल्लज़ीन युबायिउनका इन्नमा युबायिउनल्लाह वो जेकी तो सहाबा के बैयत कया या तुझी बैयत नाहे अल्लाह जी बैयत आहे वन नजम इदा हवा मा दल साहिबकुम वमा गवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वही युहा हबीब तू जो फरमान मा रब जो फरमान कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी तुझी मोहब्बत नाए मा रब जी मोहब्बत वमा युतिल्लाह व रसूल जेको तुझी हिदायत कंदो आहे उहा मुंहिंजी हिदायत अल्लाह अल्लाह महबूब तुझी बैयत मुंहिंजी बैयत यदुल्लाह फौक़ ऐदीहिम जेको मथां हथ रखियो थी इहो तुंहिंजो हथ नाहे मुंहिंजो हथ तुझी बैयत मुंहिंजी बैयत तुंहिंजो फरमान मुंहिंजो फरमान तुझी ताबेदारी मुंहिंजी ताबेदारी तुंहिंजो फरमान मुंहिंजो फरमान तुंहिंजो हथ मुंहिंजो हथ आए मुस्तफा तू खुदा नाही खुदा जे करम खां जुदा नाही आदो अहमद पाण में मनीनो भेटाई साईं आदा अहमद पाण में
विचा मीम फर्क आगे मुस्तगर को आलम इन इसरार में जहान मुंझो पियो आ त छा कया हुजूर सहाबा सा बैयत कई हेडे ॾिसो कुरान तो चए यदुल्लाह फौक ऐदीहिम जेको मथो हथा यो मां अल्लाह जो हथा रसूल तो चए खबो हथा यो उस्मान गनी जो आवाज दे आवाज सुभान अल्लाह जो चल खबे हथो मथे खणी सुभान अल्लाह चओ केड़ा प्यारा लफ्ज है हुजूर फरमाइन था ए सजो हथ जा रब तो चए यदुल्लाह फौक ऐदीहिम यो मुंजो हथा यो मां अल्लाह जो हथा हुजूर तो चए खबो हथ उस्मान गनी जो हां छा तो सबक मिले रब तो चए मां महबूब को जुदा नाया महबूब तो चए मां गनी सोने का जुदा नाया आवाज न थो अचे हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ जुदा नाया हाने नबी जे प्यार करण वारो ओडो काफरन जो वफादायो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज कयो साल तवा मोटी वणो ईंदड़ साल तवा भली अचजो उमरो अचे कजो असा सा सुलह नामो कयो फरमाए साजा शर्त सुलह नामे ते शर्त इए इन सुलह नामे जा त ईंदड़ साल ताई असा जो काफर तवा दे इंदो अवा मोटाए दींदा असा जो मानू तवा दे इंदो अवा वापस कंदा तवा जो जेके को सहाबी असा दे अचे असा जो थींदो असा वापस न कंदा से ईंदड़ साल ते कुछ भी तहा न कंदो नसी कंदा से यो सुलह नामे ते इत्तेफाक राय थियो हाने हुजूर फरमायो ऐन अली किछे ॾाढा या अली आवाज राय हथ मथे खणी या अली खुली चो या अली असा जा ॿिया भाइर हिननि ॾिहाड़नि में हुमे क़दीर जे वाक़े ते नज़र मदर कंदा आहिनि ऐं को शक न आहे असांजो अली सां प्यार आहे अली असांजो मुर्शिद आहे नथा ॻाल्हायो अली असांजो हथ मथे खणिजो अली असांजो खुली चो अली असांजो मुर्शिद आहे इहो वाक़ियो असल कीअं अली साईं यमन विया हा यमन हुजूर गवर्नर करे यमन मोकिलियो आख़िरी हजतुल विदा में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज ते अचनि पिया हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज ते अचनि पिया अली साईं यमन मां आयो जेमहिल मके पाक में मिलिया यमन जे माण्हुनि रसूलुल्लाह खे शिकायतूं कयूं हज़रत अली जुल मुर्तज़ा शेरे ख़ुदा जो हुजूर उन्हनि खे को बि जवाब न ॾिनो शिकायतूं कयूं अली साईं जे बारे में पर हुजूर जवाब न शिकायतूं छा जूं माना अली साईं शरीयत में सख्ती कई नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारा अल्लाह 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 नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे तहकीक नारा हैदरी जिक्र करे जो अल्लाह पीरे तरीकत रहबर शरीयत हजरत किबला बाबा सानी मुर्शिद करीम तशरीफ फरमान स्टेज ते हजरत किबला साईं साहबजादा अल्लामा सैयद सनाउल्लाह शाह बादशाह वो भी तशरीफ फरमान स्टेज ते अजीज दोस्तों वहां ज़ियारत करे रहे आयो अवा के मुबारक हो जन ज़ियारत जो दीदार जो अल्लाह और मुर्शिद तुझे सलाम मनता बच्चा बार घोर सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह कोटरो में जब दुआ कर साईं तू चुमना वेओ फकीर वे वेओ अल्लाह 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 अल्लाह
अजीज दोस्तों हुक्म है सब वही रहो सब वही रहो अल्लाह 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 सब वही रहो अल्लाह अल्लाह अजीज दोस्तों हुक्म है मुर्शिदन करीबन जो एक नात जो उन खां पोइ इंशाअल्लाह ताला हाजी अबा उन खां पोइ क़िबला व काबा साहिबजादा अल्लामा कारी सैयद सनाउल्लाह शाह बादशाह जन जो नूरानी खिताब थींदो इंशाअल्लाह ताला रूह के राहत थी ईंदी ऐं दिल मुनवर थी पवंदी दिल ठरी पवंदी जे कॾहिं दिल ठरी त ॿेड़ी भी तरी पवंदी हर जुमे ते हज़रत क़िबला साईं साहिबजादा शेर हुसैनियत क़िबला सैयद सनाउल्लाह शाह बादशाह साईं नसरुल्लाह शाह बादशाह जन खिताब करण फरमाइंदा आहिनि हिन जुमे ते तबीयत अल्हम्दुलिल्लाह सही अथसि बाबा से फरमाइंदा तबीयत सही आहे थोरो ॿार कंहिं कम सबब विया आहिनि अमा या जाए चयाई वञो मुड़ी न माखण दुस खुड़ी चयाई वञो मुड़ी न माखण दुस खुड़ी चयाई वञो मुड़ी न माखण दुस खुड़ी भली रत सां छॾी सारो जिस्म रंगे सची यारी ॾिसो वफ़ादारी ॾिसो सची यारी ॾिसो वफ़ादारी ॾिसो अबू बकर खे लांग पियो जॾहिं लॻे चयाई वञो मुड़ी न माखण दुस खुड़ी भली रत सां छॾी सारो जिस्म रंगे सची यारी ॾिसो वफ़ादारी ॾिसो करे पैर पासे की ग़लती कभी सुतल मुंहिंजी हंज में आ सुहिणो नबी करे पैर पासे की ग़लती कभी सुतल मुंहिंजी हंज में आ सुहिणो नबी सुतल मुंहिंजी हंज में आ सुहिणो नबी न थींदुसि दूर मां आहियां मजबूर मां न थींदुसि दूर मां आहियां मजबूर मां इन्ही महबूबा दिल खे छॾियो वगे सची यारी ॾिसो वफ़ादारी ॾिसो सची यारी ॾिसो वफ़ादारी ॾिसो अबू बकर खे लांग पियो जॾहिं लॻे चयाई वञो मुड़ी न माखण दुस खुड़ी चयाई वञो मुड़ी न माखण दुस खुड़ी न माखण दुस खुड़ी भली रत सां छॾी सारो जिस्म रंगे सची यारी ॾिसो वफ़ादारी ॾिसो सची यारी ॾिसो इन्हीअ ॻाल्हि जी अॼु थी इबरत वठे सजण बि हुजे ऐं सूर हुजे कठे इन्हीअ ॻाल्हि जी अॼु थी इबरत वठे सजण बि हुजनि ऐं सूर हुजे कठे सजण बि हुजनि ऐं सूर हुजे कठे ख़ुदा जो नूर आहे हबीब हुज़ूर आहे ख़ुदा जो नूर आहे हबीब हुज़ूर आहे ख़ुदा जो नूर आहे हबीब हुज़ूर आहे पिनी जंहिं प्यार
सची यारी ॾिसो वफ़ादारी ॾिसो सची यारी ॾिसो वफ़ादारी ॾिसो अबू बकर खे लांग पियो जॾहिं लॻे चयाई वञ मुड़ी न माखण दुस खुड़ी चयाई वञ मुड़ी न माखण दुस खुड़ी भली रत सां छॾी सारो जिस्म रंगे सची यारी ॾिसो वफ़ादारी ॾिसो सची यारी ॾिसो कयो नाग अर्ज़ तक़िबला वार में अम्हां जे हुयुसि मां इंतज़ार में कयो अर्ज़ नाग तक़िबला वार में अम्हां जे हुयुसि मां इंतज़ार में अम्हां जे हुयुसि मां इंतज़ार में तुझे दीदार लाइ अॼोके वार लाइ तुझे दीदार लाइ अॼोके वार लाइ हिते वेठो हक़ई साल लॻे सची यारी ॾिसो वफ़ादारी ॾिसो सची यारी ॾिसो वफ़ादारी ॾिसो अबू बकर खे लांग पियो जॾहिं लॻे चयाई वञ मुड़ी न माखण दुस खुड़ी चयाई वञ मुड़ी न माखण दुस खुड़ी भली रत सां छॾी सारो जिस्म रंगे सची यारी ॾिसो वफ़ादारी ॾिसो मौला मुंहिंजी हर हिक माफ़ ख़ता करे अबू बकर वारो इश्क अता करे सब आमीन चो मौला मुंहिंजी हर हिक माफ़ ख़ता करे अबू बकर वारो इश्क अता करे अबू बकर वारो इश्क अता करे अबू बकर वारो इश्क अता करे खुदा खुदा हर घड़ी गजल नातों पढ़ी खुदा खा हर घड़ी गजल नातों पढ़ी इहा मखणो फकीर महर दुआ मगे सची यारी ॾिसो वफ़ादारी ॾिसो सच्चा यारी ॾिसो वफ़ादारी ॾिसो अजीज दोस्तों असां हुसैन जो ईमान आहे त असांजो मुर्शिद अॼु बि वेठो आहे ॾोही अथव क़ुरान जे इहा ॻाल्हि सही आहे ग़लति सही आहे रात मुंहिंजी न्याणी खे एॾी तकलीफ़ हुई जो मां हीअं कंबर ॾे मुंहुं करे रोई साईं हेॾी तकलीफ़ आहे बर्दाश्त मूंखां नथी थिए त ख़ुदा जो कसम थो खणी चवां त 5 मिंटनि गुज़रण खां बाद में मुंहिंजी न्याणी खे आराम अची वियो ओ हेॾा नज़र पोती साबित थियो त असांजो मुर्शिद ज़िंदा आहे ज़िंदा ताचो सब गजी इहो तरानो पढ़ंदासीं जेको पढ़ंदासीं कहिड़ो ओ जीए वाह जीए मुर्शिद प्यारो जिए सब गॾिजी चओ सोहणो सैयद सब
गॾिजी चओ सोहणो सैयद सब गॾिजी चओ सोहणो सैयद कमर वारो जिए जिए वह जिए जिए वह जिए जिए वह जिए जिए वह जिए जेके दोस्त झूमंदा आहिनि हर जुमे ते कोई उथी बि झूमन चवनि त जिए वाह जिए जिए वाह जिए चओ जिए जिए वाह जिए मुर्शिद प्यारो जिए सब गॾिजी चओ सोहणो सैयद कमर वारो जिए जिए वाह जिए जिए वाह जिए वाह भाल भुलन ते भाले जो साईं भाल भुलन ते भाले जो मुंहिंजे हुसैन जे नाले जो बथनारो जिए जिए वाह जिए वाह जिए 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 वाह जिए जिए वाह जिए मुर्शिद प्यारो जिए सब गॾिजी चओ सोहणो सैयद कमर वारो सदको थिया साहिब ज़ादा बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ साईं सदको थिया साहिब ज़ादा सोहणन सभिनी शहज़ादा सां सोभारो जिए जिए वाह जिए जिए वाह जिए जिए वाह जिए मुर्शिद प्यारो जिए सब गॾिजी चओ सोहणो सैयद कमर वारो जिए जिए वाह जिए जिए वाह जिए सैयद जो थई सब्र ई काफ़ी सैयद जो थई सब्र ई काफ़ी वञणे मुनाफ़िका तोखे माफ़ी ॼण वारो जिए जिए बाबा जिए जिए बाबा जिए मुर्शिद प्यारो जिए जिए बाबा जिए जिए बाबा जिए पल पल साथी शाम सहर जो पल पल साथी शाम सहर जो मुर्शिद हादी मखणे महाराजो शलयारो जिए जिए बाबा जिए जिए बाबा जिए आखिर में पजा मैयत रहमत करे सब झूमी झूमी चो जिए बाबा जिए बाबा जिए जिए बाबा जिए जिए बाबा जिए मुर्शिद प्यारो जिए सब गॾिजी चओ सोहणो सैयद कमर वारो जिए जिए बाबा जिए नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद हुसैन राहबर हुसैन सत जूला अजमत मुस्तफ़ा व शान अहल बैत कॉन्फ्रेंस 7 जुलाई 3 ज़ुल्हज बिरोज़ आचर सूमर जी रात कराची पिपरी गोठ कराची चओ सुभान अल्लाह
7 जुलाई 30 ज़ुल्हज बिरोज़ आचर सूमर जी रात कराची पिपरी गोठ गुलशन हदी जे साम्हूं आहे पिपरी गोठ उते मुंहिंजे मुर्शिदन करीमन जी बाबा नमाज़ असर खां शुरू आहे जी असर नमाज खां शुरू आहे इशा नमाज ताईं चओ सुभान अल्लाह आवाज़ न आयो असर नमाज खां इशा नमाज ताईं माना आचर जे शाम जो प्रोग्राम थींदो इशा नमाज ताईं तव्हां सभिनी दोस्तनि खे दावत आहे कराची पिपरी गोठ गुलशन हदी जे साम्हूं पिपरी गोठ आहे उते अज़मत मुस्तफ़ा शान अहल बैत कॉन्फ्रेंस आहे जंहिंमें ज़ेर सिदारत जानशीने गौसे ज़मा मुर्शिद करीम सखी बाबा साईं दामत बरकात वाली ख़ुसूसी खिताब शेर हुसैनियत ॾाढा सुभान अल्लाह चओ शेर हुसैनियत हज़रत अल्लामा साहिबज़ादा सईद नसरुल्लाह शाह बादशाह ऐं ख़ुसूसी खिताब हज़रत क़िबला मज़हर जमाल मुर्शिद अल्लामा साईं सनाउल्लाह शाह बादशाह जो खिताब थींदो तव्हां सभिनी दोस्तनि खे यादि हुजे ऐं हाणे खिताब लाइ अर्ज़ु कंदुसि सुभान अल्लाह चओ त पोइ चवां न आवाज़ न आयो ॾाढा चओ हज़रत